नाज़िन ॿी ख़बर शामिल कंदासीं। कोटड़ी जे सनती इदारनि जे केमिकल मिलियल पाणीअ जो ठटे ज़िले जे वाहन ऐं शाखुनि में छोड़ जारी आहे। ज़हरीले पाणी सबबि लखनि जे तादाद में मच्छी बि मरी वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, कोटड़ी जे सनती अदारनि जो केमिकल वारो मादे जो जेको आहे उहो छोड़ केपी फीडर अपर में जारी आहे। जे सबब हिन वक़्तु जेको 20 ॾींहनि जी वाराबंदी खां पोइ ठटे जे समूरनि वाहन ऐं शाखनि में उहो गदरो ऐं गंदो केमिकल मिलियल पाणी पचणु शुरू थी वियो आहे। कलरी बगाड़वा समेत साकरो ब्रांच, उड़ेरो ब्रांच ऐं केपी फीडर लोअर जाम ब्रांच समेत कलरी ब्रांच जी ॿियनि शाखनि में उहो पाणी जेको आहे पचणु शुरू थींदे ई लखनि जे तादाद में जेका आहे आबी जीवत ख़ासि तौर ते मच्छी मरण लॻी आहे, जंहिंखे मकानी जेके माहिगीर आहिनि उहे पकड़े बाज़ार में विकिरो करण लॻा आहिनि। उन सां गॾोगॾु जेका पाणी ज़हरीलो ऐं गदरो थी वञण जे करे शहरी आबादियुनि ऐं ज़रई आबादी तोड़े चौपाए माल लाइ ख़तरे जी सूरत पैदा थी वई आहे। पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते ताज़ो अदालती हुकुम बि जारी थियो, उनजे बावजूद बि कोटड़ी जे जेको सनती अदारनि जो जेको केमिकल मिलियल जेको गदरो पाणी आहे या उनजो केमिकल ज़हरीलो पाणी आहे, उनजो मादे जो छोड़ केपी फीडर अपर में उहो बंदि नथो थिए। ख़ासि तौर ते आपाशी खाते, माहौलियात खाते, तोड़े फिशरीज़ खाते मामले जो को बि नोटिस न आहे वरितो, जंहिं सबबि आबी जीव जे तबाही खां पोइ इंसानी आबादी लाइ, माहौलियात लाइ, तोड़े ज़राइत लाइ ख़तरे वारी सूरत पैदा थी वई आहे। जी, वॾी महिरबानी नाज़िन। ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि।